कैफ़ इज़ा जिअना मिन कुल्लि उम्मतिन बिशहीद व जिअना बिका अला हाउलाइ शहीदा यौमइज़िन यवद्दुल लज़ीना कफ़रू व असव्वुर रसूल लौ तुसव्वा बिहुमुल अर्दु वला यक्तुमूनल्लाह हदीसा। सदक़ल्लाहुल अज़ीम व सदक़ रसूलुन नबीयुल करीम। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो त उन ॾिहाड़े यानी क़यामत वारे ॾींहुं जिन शख़्सनि कुफ़्र कयो व असव्वुर रसूल अनी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नाफ़रमानी कयाऊं। लौ तुसव्वा बिहुमुल अर्दु जेकॾहिं बराबरि थिए साण उनखे ज़मीन वला यक्तुमूनल्लाह हदीसा ऐं अल्लाह ताला खां का ॻाल्हि लिकाए न सघंदा। जंहिं शख़्सनि कुफ़्र कयाऊं यानी अक़ीदो ख़राब कयूं पंहिंजो। कुफ़्र जी माना आहे अक़ीदे खे ख़राब करणु। व असव्वुर रसूल ऐं पंहिंजे अमलनि खे ख़राब करणु यानी रसूलुल्लाह जी नाफ़रमानी कयूं यानी अमलनि खे पंहिंजनि खे विञाए छॾियाऊं। कुफ़्र कयूं यानी पंहिंजे अक़ीदे खे विञाए छॾियाऊं। न उन्हनि वटि ईमान रहियो न उन्हनि वटि अमल रहियो, ॿई शयूं उन्हनि जूं बराबरि थी वियूं। हाणे क़यामत जे ॾिहाड़े छा कंदा? लौ तुसव्वा बिहुमुल अर्दु, उहे ईअं चवंदा त काश असांजे मथां ज़मीन बराबरि कई वञे यानी असांखे मिटी करे छॾे। असां अलाह जी बारगाह में आया आहियूं, न असां वटि ईमान आहे न असां वटि अमल आहे। काश रब करीम असांखे मिटी करे मिटी में मिलाए फिटी करे। हीअ सिर्फ़ु अलाह जे अज़ाब जी सख़्तीअ खे ॾिसी करे अलाह जी बारगाह में इहे ईअं चवंदा। मालूम थियो त अलाह जे रसूल जी फर्मा बरदारी ज़रूरी आहे। जो क़यामत जे ॾिहाड़े हिन जो वॾो पछताव आहे। पहिरियों अक़ीदे खे दुरुस्त करणु, ईमान खे सालिम करणु, उन खां पोइ फ़ौरन अमल सालिह करणु अलाह जे रसूल जी फर्मा बरदारी में लॻी वई। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात उन जे अंजाम खे बयानु फरमाए थो। जो वटि अमल बि न हूंदो, ईमान बि न हूंदो, रब जी बारगाह में इहे पिया अर्ज़ु कंदा त मुंहिंजा मौला असांखे मिटी करे छॾ, या दुनिया में तूं मोकिलियो त असांखे जानवर बणाई हा कोई माण्हू खाई वञनि हा, या दुनिया में तूं असांखे मोकिलियो आहे को काठी बणाई हा को पथर बणाई हा, बेजान शयूं हुजनि हा। अहिड़ी सख़्ती अहिड़े अज़ाब खां असां बची वञूं हा। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इहे सभु ज़िम्मेवारियूं असांजे मथां रब करीम रखियूं आहिनि। जो इंसान इन सभिनी शयुनि खे महसूसु करे थो, भलाईअ खे बि बुराईअ खे बि। पोइ जॾहिं हिकिड़ो चरियो आहे माण्हू, हिकिड़ो चरियो, उनखे इहा ख़बर बि न आहे त 5 वक़्त निमाज़ जो टाइम केॾी महिल थींदो आहे, रोज़ा कॾहिं रखिबा आहिनि। ईसा अल्लाह ताला फरमाए त अल्लाह खां का ॻाल्हि लिकाए न सघंदा। हर अमल ख़ुदा ताला जी ज़ाती बाबरकात उनजे साम्हूं रखंदो ऐं पंहिंजे अमलनि खे ॾिसी करे पोइ पछताईंदा त छा करे आयासीं, छो करे आयासीं। काश असां ज़िंदगी जे अंदरि असां सुठा अमल करे पंहिंजे परवरदिगार जी बारगाह में हाज़िर थियो आहे। पोइ इहे सदूं पिया कंदा त अलाह असांखे तो मोकिलियो हो दुनिया में, पर माण्हू बणाए न मोकिली हा, जानवर करे मोकिली हा, बेजान शइ करे मोकिली हा। जो अहिड़े पुछा खां त असां बची वञूं हा न। या उन जॻह ते ईअं पिया चवंदा त मौला हाणे बसि मिटी करे छॾ, मिटी जे बराबरि करे छॾ। ऐं जीअं त अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात 83 पारे में फरमायो आहे, उन में अल्लाह ताला जो इरशाद आहे यक़ूलुल काफ़िर या लैतनी कुन्तु तुराबा। काफ़िर चवंदो काश जेकॾहिं मां मिटी वञा, काश मां मिटी वञा। इन में 2 इशारा आहिनि। हिकिड़ो इशारो शैतान हज़रत आदम अलैहिस्सलाम खे सजदो न कया, सिर्फ़ु इन जे करे त मिटी आहे, ख़ुदा खे मिटी मां ठाहियो, इन करे न कई। ऐं उहो शैतान क़यामत जे ॾिहाड़े आदम अलैहिस्सलाम ऐं उनजी औलाद खे अल्लाह ताला जेके इनाम इकराम ॾींदो त उहो शैतान चवंदो काश मां मिटी वञा, मां मिटी वञा, अॼु मूंखे बि इहे मर्तबा मिलनि। ऐं हिकिड़ो इहो इशारो। ॿियो इशारो इहो त इंसानु जेको वॾाई तकबर में ज़िंदगी गुज़ारे ऐं पंहिंजी ज़िंदगी बर्बाद तबाह करे थो पियो, ऐं क़यामत जे ॾिहाड़े आजिज़ी कंदड़नि खे, न्याज़ कंदड़नि खे जेके अल्लाह इनाम अता फरमाईंदो त उन्हनि खे ॾिसी उहो चवंदा काश वॾाई न कयूं हा,
ख़ुदिबिनी न कयूं हा, रियाकारी न कयूं हा, दुनिया जे अंदरि पंहिंजो ॾाढ न ॾेखारियूं हा। काश जे करे मिटी थी करे आजिज़ ऐं इनकसारी वारी ज़िंदगी गुज़ारियूं हा, जो अॼु आजिज़ी कंदड़नि खे अलाह जे तरफ़ो इनाम मिली रहिया आहिनि ऐं ख़ुदा ताला जी बारगाह जे अंदरि हिनखे मक़ाम मिली रहियो आहे। अलाह ताला जी ज़ाती बाबरकात पंहिंजे ॿारनि जे लाइ बहितरीनु रस्तो जेको मुंतख़िब फरमायो आहे उहो अलाह जी बंदगी जो आहे ऐं मदीने वारे साईं जी इताअत जो आहे। जेकॾहिं इन जे मथां ज़िंदगी में अमल न कई त क़यामत जी ॾाढे पछतावा खां सवाइ हुन वटि कुझु बि न रहंदो। तंहिं करे बेदारी जो ज़मानो हीउ आहे जो असां सुजाग थी करे पंहिंजे अक़ीदे खे बि दुरुस्त कयूं, पंहिंजे अमलनि खे बि दुरुस्त कयूं, त जीअं क़यामत जे ॾियारे वारे पछतावा खां अलाह ताला जी ज़ाती बाबरकात असांखे बचाए। दुआ आहे त अलाह ताला असांखे अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह।